24 ॾींहं अॻु मुबैना तौर 15 वरहनि जी न्याणी किरन गाॾाई सां इज्तिमाही जिंसी ॾाढाई कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। बैरिस्टर अख्तर हुसैन जब्बार, शेख टीम ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि, जाती जो निशानो बणियल नारी जे पीउ मुमताज़ गाॾही, मुनवर मंगी, ज़ैब सिंधी ऐं अयूब खोसो ऐं ॿियनि जी अॻवाणी में कोटूमोटू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त 24 ॾींहं अॻु काला फ़कीर मकान पाड़े मां अयाज़ मंगणार ऐं ज़ाहिद सीरो पारां ॿारड़ी किरन गाॾही सां इज्तिमाही जिंसी ॾाढाई कई, जंहिंजी दांह खणी पुलिस वटि वियुसि त पुलिस खेसि संदसि उबतो गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। इन चयो त असीं ग़रीब आहियूं, पुलिस असांजी मदद करण बजाए उबतो जवाबदारनि जी पुठभराई कई ऐं अॼु ताईं कंदी रही। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कंबर शहदाद कोट खां इंसाफ़ समेत तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। ही हुई हिन वक़्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।